जी नाज़रीन, KTN वॉच प्रोग्राम सां गॾु मां आहियां बांदी शहर खां इम्तियाज़ जमाली। अॼु असां बांदी भर पासे केतिरा स्कूल विज़िट कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं जेको आहे स्कूलनि जी छा हालत आहे। जी नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं दे 65 जे ॻोठ जो आहे स्कूल आहे मुरीद खान जमाली। उते जेके ॿार जेके आहिनि खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि उहे पढ़ाई कनि पिया, उस्ताद उन्हनि खे पढ़ाए पियो। असां अॼु उस्ताद सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हिते हुननि खे बिल्डिंग छो न मिली आहे ऐं हुननि खे ॿियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। तव्हां हिते केतिरे अर्से खां पढ़ायो पिया? साईं मूंखे तक़रीबन हिते 5 साल थी विया आहिनि। स्कूल जी बिल्डिंग न आहे, छा मसइला आहिनि स्कूल जा? सर असां बार बार हुकूमत सिंध ॾे असां एप्लीकेशन मोकिलींदा रहिया आहियूं ऐं हुकूमत खां इहा गुज़ारिश कंदा रहियूं एसएमसी जा असां SMC बि जा फार्म भरे उहे मोकिलिया आहिनि, सेमी कोड उन्हनि सां मोकिलिया आहिनि एप्लीकेशन। साईं महिरबानी करे असांजे स्कूलनि जे ॿारनि खे का बि सहूलियत कोन्हे का। असांजे स्कूल जी का बिल्डिंग कान्हे, छित कोन्हे खुले आसमान ॿार वीचारा पढ़नि था। सियारे में बरसाति में तकलीफ़ ॾाढी थी अचे, बराबरि उन जे बावजूद बि असांखे का आहिस्ते ताईं का बिल्डिंग वग़ैरह कुझु न मिलियो आहे। साईं छपरी ठहियल अचे पई नज़र जेका इहा ठहे पई या ड्राई वई आहे, छा मसइलो आहे? सही नहीं, काफ़ी टाइम पहिरियां ठहियल हुई, पुराणी थी वई, ड्राई किरी पे ॿारनि खे जेको सो मथां जड़ जी त भलाऊं पुराणो छपर थी वियो। पोइ ॻोठाण पंहिंजी पाण तरफ़ कोशिशि कई, वरी हाणे कोशिशि में इन में अंत जेको असां हिनखे वरी नई सही ठारायूं, काखाऊं छपर हुजे, कुझु न कुझु बरसाति खां बचा थिए। तव्हांखे मां कैमरा जे अक्सर ॾिसां त अंदरि ॾिसो जेके दीवारूं उन्हनि जो जेको पासा आहिनि उहे हेठां जेके आहिनि उहे बि ख़तमु थी चुका आहिनि, उन कलर वठी वियो आहे। हाँ, ये ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते ठाहे रहिया आहिनि। गवर्नमेंट तरफ़ां का बि जेका हिननि खे हिते का फैसिलिटी या का शइ न ॾिनी वई आहे। हिकिड़ी पुराणी अलमारी आहे, शायदि सरकारी स्कूल खे जेका ॾिनी वई हुई कुझु काफ़ी वक़्तु अॻु में, जेका तव्हां ॾिसी सघो था उहा बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। ऐं हिकिड़ी पुराणी पेती पियल आहे, या शायदि स्कूल खे जेका पहिरियां पेतियूं मिलंदियूं शायदि उन्हनि मां हिकिड़ी पेती आहे, उहा तव्हां ॾिसी सघो था कैमरा जे अख सां, त उहा बि ख़तमु थियल आहे। पर हिन स्कूल खे का बि फैसिलिटी न आहे, मतिलबु त हिते ॿार जेके आहिनि उहे ॾाढा ॾुखिया आहिनि पढ़ाई जे हवाले सां। तव्हां असांखे बेत ॿुधायो भला। सबक ॾिसो सबारो गुल, ॾिसो सबारो गुल, सोनो गुल प्यारो गुल, बूटा ते जोत जले धरती जो आतारो गुल, उनजे आॾो मुखी मुल्कनि रंगनि रूपनि वारो गुल, मोते मुगरू सूरजमुखी लाल गुलाबी न्यारो गुल, बोहन भॼे ते बेरा ॾे पोपट खे आ प्यारो गुल, गमगीननि जा गम थो लाहे मेटे तो मुंजारो गुल, सूं सा सारो गुल, मुंहुं वांगे थियो जग में सुरा बोल तो बोले ॿारो गुल। अल्फम में भला में बकरी में पलो में भोलो ते तारो ते ढूंढ ते टिनन ते साफ ते थम पे फानुश फितो का गड्ढा के गेरो ने सिंह के खटी याकुत दा दो ज़रूरत धोबी रे डडल ते ढेल ले डगो या चिचिन जत ये जीबी में मुंचे चतु जो छतरी के खचर ने गिनगल चोरे रे ची जंजीर में मारी में मसनु न तलाम लकुम इंसान ये याकुत वजंदु वजाइफ वजाइफ वाडो का कलम इंसान सदुक वजा जालिम ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। असां हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि, अचो था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि हिते बिल्डिंग छो न मिली आहे। अदाई स्कूल असांजो 1988 खां रजिस्टर्ड आहे। असां एजुकेशन डिपार्टमेंट खे जेको सो बार बार गुज़ारिश कई आहे, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, कराची SMS कया आहिनि, लेकिन रिप्लाई आया आहिनि। लेकिन असांखे इहो चयो आहे तव्हांजे SMS ते असां गौर करे रहिया आहियूं, पर असां वटि अॼु ॾींहं ताईं गवर्नमेंट का बि माना असांखे बिल्डिंग न ॾिनी आहे, न बिल्डिंग आहे, न फर्नीचर आहे, न ॿी का बि फैसिलिटी कोन मिली आहे। साईं तव्हांखे ॻोठ खे जेको स्कूल आहे हिते तव्हांखे बिल्डिंग न मिली आहे, तव्हां कंहिंखे अॼु ताईं चयो आहे या तव्हां कंहिंखे चयो ई कोन्हे? पाण साईं घणनि माण्हुनि खे चयो आहे, खोड़ माण्हुनि खे चयो आहे, कुझु बि नथो थिए। अली अकबर जमाली माना हिते ज़िले नवाब शाह जो सदर आहे, उहो हिते हली आयो, बिल्डिंग ॾेखारीसीं स्कूल जी। असां चयो बाबा असांखे बिल्डिंग कान्हे का, असांखे बिल्डिंग ॾियो, पर अॼु ॾींहं ताईं असांखे हुन बिल्डिंग कान ॾिनी। बाबा तव्हांखे हाज़िर बिल्डिंग तव्हांखे ॾींदासीं। असांजा ॿार खुले आसमान थले वेठा आहिनि। असां इहा दीवार जेका आहे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजूं सुरूं वठी पैसनि सां दीवार ठाही आहे, छपर ठाहिण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं। सरवत आहिनि, हर शइ वरिती आहे, असां हिनखे पाण ठाहींदासीं। बाक़ी असांखे वस वारनि का बि माना सहूलियत का बि